सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। करे बद नीति ऐं बद नज़री जा जूता सॼा ॿाहिरि हुजण खपनि। इनको दर जे साम्हूं न उहे साईं हमेशह पोइ ऐं पोइ जॾहिं असां बहितर नियत खणी करे वेंदो बहितर नियत नज़र इन करे असां बद नज़री रखीसीं ॿाहिरि बद नियत बि रखीसीं ॿाहिरि पोइ असां जीअं सचे साईं जे साम्हूं वियासीं ऐं उते दर्शन कयोसीं दर्शन असां कयोसीं चेहरे जो मूर्ति जो पर जॾहिं अखियूं गहराई सां ॾिसी मूर्ति मान में हलिया वियासीं उनजे अंदर में हलिया वियासीं पोइ उनजो प्यार उनजी मोहबत उनजी रहमत उनजी आसीस उनजी तपस्या उनजो जीवन उनजो इखलाक उनजो किरदार उनजो संस्कार उनजा सत्कर्म सब कुछ गॾिजी करे असां पंहिंजी अखियुनि में भरियासीं ऐं पोइ अखियुनि में जीअं भरे करे असां पंहिंजो अखियूं बंदि कयोसीं पंहिंजो चहिरो हेठि कयोसीं पंहिंजे दिलि में वसायोसीं असां ॾिसंदा पोइ असांजूं अखियूं भरियल रहंदियूं दर्शन खां पोइ ऐं जॾहिं दर्शन करे असां ॿाहिरि निकिरंदा वापसि ईंदा त पोइ बि असां ॾिसंदा असां कॾहिं बि ॿिए साहब खे मूर्ति खे असां कॾहिं पुठी ॾेई करे न ईंदा आहियूं असां बिल्कुलु पोएं पेर ते वापसि अचण जी कोशिशि कंदा आहियूं जेकॾहिं बि ईंदा बि आहियूं त पुठी न ईंदा थोरो पासीरा थींदा ईंदासीं बाक़ी सिधी सही पुठी ॾेई करे अचूं असां मुंहिंजो कोन्ह थींदो ऐं वरी उन विच मंझ में ईंदे ईंदे असां केतिरा दफ़ा वरी वरी मुड़ी करे दर्शन कंदासीं वरी वरी मुड़ी करे दर्शन कंदासीं दर ते अचण खां बाद बि वरी दर्शन कंदासीं वरी हेॾो फिरी करे अचूं काथे का सीढ़ी हूंदी त वरी सीढ़ी ते वेही रहंदासीं उतो वेही करे दर्शन कंदासीं वरी उथी करे दर्शन करे वरी पहुची ईंदासीं इहो केतिरा दफ़ा असांजो प्रोसेस पंहिंजो पाण थींदो आहे चाहींदे न चाहींदे हक़ीक़त में जेको प्रोसेस पूरो थींदो आहे छाकाणि असांजी रहमतुनि खे पंहिंजी अखियुनि में सदाई भरे रखे रखंदा उनखे बनाए रखणु चाहियूं भई असांजूं अखियूं असांजो अंदर असांजी नज़र असांजी नियत हाणे असांजी पूरी मालिक जी रहमत सां भरियल हुजणु खपे ऐं जॾहिं पूरी नज़र ऐं नियत असां मालिक सां भरे करे भई केतिरा दफ़ा दर्शन कंदे ॾिसंदे असां जॾहिं वेंदा आहियूं उहा असांजी नज़र ऐं नियत जेका भरपूर हूंदी आहे मालिक जी रहमत सां इहा असांजी भरियल रहंदी आहे पोइ जीअं ई असां पंहिंजे घर ईंदा आहियूं जीअं ई पंहिंजे कारोबार ते ईंदा आहियूं जीअं ते ईंदा आहियूं त पोइ जीअं पंहिंजे घर आयासीं कारोबार ते आयासीं उहा असांजी नज़र जीअं खुली हक़ीक़त में जेका नज़र हूंदी आहे उहा मालिक जी रहमत सां भरियल हूंदी आहे मालिक जी रहमत हूंदी आहे ऐं पोइ जेका उहा असांजी नज़र ॿाहिरि ईंदी आहे उहा सॼे घर खे रहमत सां भरे छॾींदी आहे ख़ुशी ख़ुशहाली सां मालिक जी आसीस सां भरे छॾींदी आहे ऐं असां सदाई आसूदा ख़ुशि ख़ुशहाल ऐं बहितर रहंदा तंहिंजे करे असां पंहिंजी नज़र ऐं नियत खे उन मालिक सां भरे करे ऐं हक़ीक़त में मां सां हिकिड़ो हुयो साथी हाणे बि आहे पोइ मूंखे पंहिंजी कामयाबी जो कारण सॼो इहो ॿुधाईंदो आहे कॾहिं बि को मां सही न हलंदो आहे कोई कीअं बि हूंदो आहे कॾहिं कोई मां सां कुझु कंदो बि आहे कोई हलंदो बि आहे त मां कुझु न कंदो आहियां जॾहिं ईंदो आहे सचे साईं जे साम्हूं में ईंदो आहे उनजी रहमतुनि खे वठी करे पंहिंजी अखियुनि में भरींदो आहे मां कोई सां दुश्मनी न कंदो आहियां कंहिंसां कुझु न कंदो आहे उहो सचे साईं जी रहमतुनि खे उनजी आसीस में भरींदो आहे ऐं भरे करे अखियूं पंहिंजो वरी वरी दर्शन करे जॾहिं उन सां वरी मिलणु वेंदो आहे उते वञी करे मालिक जूं आसीस जूं अखियूं ॾेखारींदो आहे जेको बि आहे अखियूं जेके खोलींदो आहे उनखे आसीस मां अहिड़ी मिलंदी आहे जो जेको मां चाहींदो आहे त हूंदी चङाई आहे जेका बि त मां जेको ई कमु हुजे पंहिंजो पाण बिना पुछे मूंखे करे करे ॾेई छॾींदो आहे मुंहिंजा सभु कमु थी वेंदा आहिनि जेको बि आहे मां सदाई सुख ख़ुशि रहंदो आहे पंहिंजो सदाई आबाद रहंदो आहे मुंहिंजो घर बि बहितर रहंदो आहे तंहिंजे करे
धाम जो मक़सद आहे पंहिंजे जीवन खे बणाए, न सिर्फ़ पंहिंजे जीवन खे बणाए पर जन्म जन्म खे बणाए, पंहिंजे घर परिवार जी पुष्ट ब पुष्ट खे बणाए। ऐं जॾहिं असां उन सोचो साईं जी रहमत में ईंदा आहियूं त इहा अहिड़ी जॻह हूंदी आहे जिते रहमत सदाई मिलंदी रहंदी आहे। पतो न केतिरा साल थिया, कीअं थियो, एतिरे सालनि खां बाद जंहिंजी सिर्फ़ जिते संगत अचो जो धूल ई सॼियूं बीमारियूं ख़तमु करे छॾे, त जॾहिं उनजी रहमत वसंदी आहे त बाक़ी दुख रहंदो कहिड़ो, बाक़ी सदाई जी मालिक जी रहमत सुख ई सुख हूंदो, भाग ई भाग हूंदो, नसीब ई नसीब हूंदो।